यार सब खे दावत ॾिनी आहे बी पीर साईं जो नंबर मिलाया। साईं अस्सलाम वालेकुम पीर साईं। बाबा साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? हाँ बाबा साईं, बस रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हले पियो, पोइ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां मां इफ़्तार पार्टी जो सॾु ॾिनो आहे हिन ईंदड़ जुमे ते। जी जी बाबा साईं, अल्हम्दुलिल्लाह साईं, MP आहे, MNA साहब आहे, SHO आहे, DSP साहब आहे। जी जी जी, ऐं साफ़ी दोस्त जेके आहिनि पंहिंजे शहर सां वाबस्तु ऐं ज़िला सदर आहे जेको साफ़ हिन जो। जी बाबा साईं, हिन जुमे ते साईं। बसि इहो नंढी इफ़्तार पार्टी कई आहे, बसि वधीक माण्हू न आहिनि साईं, 200-250 माण्हू खे ॿुधायो आहे। सोचियोसीं त माना पीर साईं जा क़दम असांजे अङण ते अचनि। मुर्शिद हो न तव्हां बाबा? अल्लाह अल्लाह जे नाले बाबा, भलारो महीनो आहे बाबा, रमज़ान जो महीनो आहे, खैर को ज़कात को फितरानो बा। वॾी महिरबानी पीर साईं। जी जी, आयो बा आयो, केरु? अल्लाह अल्लाह बा, अल्लाह जे नाले खैर बाबा, ओ भलारो महीनो आहे रमज़ान जो बाबा। अल्लाह 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 वधाईंदी बाबा, खैर दे बा फ़कीर खे। फ़कीर साईं पोइ न्याणी खे खणी छो थो घुमे? मजबूरी आहे वरी अल्लाह जे नाले खैर दे बा। कहिड़ी मजबूरी आहे तोसां जो पिने थो? अल्लाह बा मजबूरी आहे, न्याणियूं था घुमायूं, ईअं ख़ुशी कोन था घुमायूं। असांजो 1 साल पहिरियों अॻ में हिकिड़ी छपड़ी खे बाहि लॻी वई, उन में असांजा अंद टपड़ हर शइ सड़ी वई, हिन न्याणी जो ॾाज पियो उहो बि सड़ी वियो। हाणे असां मजबूर थी विया आहियूं, जेका भलाई थी अल्लाह हिन मुंहिंजी न्याणी जी अमड़ हिन हादसे में फौत थी वई ऐं मुंहिंजो 18 सालनि जो बचिड़ो इन बाहि लॻण जे करे माज़ूर थी वियो। हाणे असांखे को सहारो न आहे, को कमाइण वारो न आहे, मजबूर थी न्याणी था घुमायूं दर दर ते। भाउ असां मज़ूर माण्हू दर दर जा धिका खाई खाई असां मजबूर थी विया आहियूं। इन न्याणी जे सदके जेका मदद थी सघे उहो कयो। सदा मां मञा थो त असां अमीर माण्हू पंहिंजे बंगलनि में VIP होटलनि ते केतिरो त ख़र्च कंदा आहियूं, फुज़ूल खाईंदा आहियूं ऐं हर साल हज जी उमिरि में ख़र्च करे पैसा भरे वेंदा आहियूं। पर इहो न आहियूं सोचींदा त असांजे मुआशिरे में केतिरा ग़रीब माण्हू आहिनि, केतिरा बेरोज़गार आहिनि ऐं केतिरा बेवस आहिनि। को रात जो मानी खाए थो, को नथो खाए, को बुखे पेट सुम्हे थो। इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे पाड़े जो, पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जो ख़्यालु रखूं। मां सम्झां थो त हिन दुनिया में ग़रीब जो सिर्फ़ु अलाह ई आहे, अलाह खां सिवा कोई बि कंहिंजी मदद न आहे कंदो। पर अॼु तुंहिंजो ही मंज़र ॾिसी ऐं तुंहिंजी हिन न्याणीअ खे ॾिसी मूंखे अहसासु अची वियो आहे त वाक़ई तूं ग़रीब आहीं, तूं फितराणे ऐं ज़कात जे लाइक़ु आहीं। बाक़ी असां त खामखा फुज़ूल ख़र्च था कयूं। अॼु तूं मुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि, अलाह ख़ैरु कंदो, मूंखां जेको थियो मां तुंहिंजी मदद कंदुमि। सदा जे अगरि हर माण्हू तव्हांजी अहिड़ी सोच रखे त असां जहिड़ो मजबूर माण्हू हिन जाम न्याणियूं वठी दर दर ते न भिटकंदो। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, जेका तव्हांखे मदद थिए भलाई कयो। हेलो, हाँ अब्दुल्ला किथे? ॿुधी इहो सामान वरिती? बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, इफ़्तार पार्टी जेका मूं रखी उहा कैंसिल आहे। जेके मां तोखे पैसा ॾिना आहिनि इफ़्तार पार्टी जे सामान जे लाइ, उहे पैसा सॼा हेॾे खणी अच। ऐं जिन दोस्तनि खे तूं पंहिंजे तरफ़ां दावत ॾिनी आहे सभ खे फ़ोन करे चओ त मसइलो थी पियो आहे, इफ़्तार पार्टी कैंसिल थी वई आहे। हा मां पाण सभिनि खे न थो कयां, न अलाह ख़ैरु कंदो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। तूं इहे पैसा खणी जल्दी घर अच मुंहिंजे, ठीकु आहे? अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ए सिंध वासियो, मां तव्हांखे हथ थो ॿधां त असां पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरो फुज़ूल ख़र्च करे वेंदा आहियूं। छो न पंहिंजी कमाई मां कुझु कढी करे अहिड़नि मज़लूमनि
ग़रीबनि जी मदद कयूं ताकि ही भी पंहिंजी ज़िंदगी खुशहाल गुज़ारे सघनि। अहिड़नि ग़रीबनि जी मदद कयूं जीअं असां नेकियूं कमाए सघूं। मां हथ ॿधां थो, मां नथो चवां त तव्हां इफ़्तार पार्टियूं न कयो, रोज़ो रखाइण ऐं खोलाइण बि सवाबु आहे, पर अहिड़े क़िस्म जूं फुज़ूल इफ़्तार पार्टियूं अमीरनि खे दावत ॾियणु, 2-2, 2.5, 3 लख रुपया इफ़्तार पार्टी ते ख़र्च करणु सिर्फ़ु पंहिंजो नालो कमाइण जे ख़ातिर, MP, MNA, मिनिस्टर, सहाफ़ी घुराए सोशल मीडिया ते पाण खे वाखा करण जे ख़ातिर, पाण खे मशहूरु करण जे ख़ातिर। मां हथ ॿधां थो, अहिड़ी इफ़्तार पार्टी खां बहितर आहे त कंहिं ग़रीब जी मदद कयो, कंहिंखे ईद जा कपिड़ा वठी ॾियो, कंहिंखे राशन वठी ॾियो, ताकी हिननि जा बि बचा आहिनि। छा असां चाहियूं था जेकॾहिं अॼु हिन न्याणी जी जॻह ते मुंहिंजी पंहिंजी न्याणी हुजे या तव्हांजी न्याणी हुजे जेका दर दर ते अटे जे लाइ पिने? मां ख़ुदा राय तव्हांखे हथ ॿधां थो त ग़रीबनि जी मदद कयो, मज़लूमनि जी मदद कयो। अचु मुंहिंजा बाबा, न्याणी खे वठी अचु अंदरि, मूंखां जेको थियो मां तुंहिंजी मदद कंदुसि। अचु अचु।